पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बेएतमादी रिथ ते नून लीग सां गॾु कमु करे रहिया आहिनि। नून लीग उबूरी वज़ीर आज़म लाइ पंहिंजो उम्मीदवार साम्हूं आणे। साहिवाल में कारकुननि खे ख़िताब कंदे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त उबूरी वज़ीर आज़म ज़रिए चूंड सुधारा कया वेंदा जीअं शफ़ाफ़ चूंड थिए। हुन चयो त कोशिश आहे त इत्तेहादिन ऐं नाराज़ मेंबरनि खे पाण सां शामिल करियूं। संदसि चवणु हो त कामयाबी तॾहिं मिलंदी जॾहिं हुकूमत ख़िलाफ़ सभु गॾिजी वेंदा। हुन चयो त बेएतमादी रिथ ते नून लीग सां गॾु कमु करे रहिया आहिनि। नून लीग उबूरी वज़ीर आज़म लाइ पंहिंजो उम्मीदवार साम्हूं आणे। संदसि चवणु हो त अवाम माशी हक़ हासिल करण लाइ मार्च में शरीक थियो आहे। मार्च अॻिते वधंदो त ॾुखियाईनि में इज़ाफ़ो थींदो। असां सभिनी खे गॾिजी हलणो आहे। हुन चयो त कारकुन रस्ते पंहिंजे सिक्योरिटी जो ख़्यालु रखनि। मार्च में शरीक जे अलावा वन वे जी भंजगड़ी न कंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी हफ़्ते जो सफ़र सोलो नाहे, ही जियालनि जो पुरअमन लश्कर आहे।